अस्सलामुअलैकुम दोस्तों, ही आया ज़मीर चार्जर। असां खोलियो आहे ज़मीर पावर जो, ऐं जंहिंजी तव्हां कंडीशन ॾिसी था सघो। ऐं हिन जा घणो करे त हे मॉस्किटो सड़ी विया हूंदा। ऐं हीअ ड्राइव ते जेका IC लॻियल आहे UC 8043 इहा बि सड़ी वई हूंदी। ऐं खणी हीअ आयो आहे, हिन जो ख़ासि माण्हू आहे, हीअ खणी आयो आहे। ऐं हाणे असां हिनखे ठाहींदासीं। तंहिंखां पोइ ठाहे रिपेयर करे तव्हांखे हीअ हलाए हिन ते लोड ॾेई तव्हां चेक कराईंदासीं। दोस्तो जेको मूं तव्हांखे चार्जर ॾेखारियो सो ओके थी चुको आहे। तव्हां ॾिसी था सघो हीअ सीरियस ते लोड बि खणे वई, फस्ट क्लास थी आहे, ओके थी आहे। हाणे मां हिनखे लॻायां थो मेन में चेक करायां मेन में लॻायो तव्हां चेक थो करायां। हीअ तव्हां ॾिसी था सघो हीअ मेन में लॻाई छॾियो मां, यकीनन ओके थी वियो। हीअ हाणे फस्ट क्लास पियो हले। हीअ तव्हां ॾिसी था सघो हीअ लोड पियो खणे। हीअ मुंहिंजी बैटरी आहे, बैटरी चार्ज करे पियो, हीअ ओके थी वियो आहे। ऐं अहिड़ियूं असांजी वीडियो ॾिसण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब करे रखो। ऐं मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तब तक के लिए अल्लाह हाफिज़।